हिन वीडियो जे अंदर पाण 100 जो ॿियो मूल या 100 जो स्क्वायर रूट मालूम करण जी कोशिश कंदासीं। सो ही आहे स्क्वायर रूट ऐं स्क्वायर रूट जे अंदर पाण लिखूं था 100। सो 100 जो स्क्वायर रूट पाण खे मालूम करणो आहे। इन जो मतलब इहो आहे त उहो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे पंहिंजे पाण सां ज़रब कयूं जंहिंजो नतीजो अचे 100। सो जेकॾहिं पाण नंबर्स खे मल्टीप्लाई कंदा हलूं, फर्ज़ कयो 5 खे 5 सां मल्टीप्लाई कयूं त 25 थींदो। अहिड़े तरीक़े सां 6 खे 6 सां मल्टीप्लाई कयूं त 36 थींदो। 7 खे 7 सां कयूं त 49 थींदो। 8 खे 8 सां कयूं त 64 थींदो ऐं 9 खे 9 सां ज़रब कयूं त 81 थींदो। पर 10 खे 10 सां जेकॾहिं असां ज़रब कयूं त उहो घणो थींदो? 100 थींदो। इन जो मतलब उहो नंबर 10 आहे जेको पंहिंजे पाण सां जेकॾहिं ज़रब थिए त उन जी ज़रब जो नतीजो 100 ईंदो। सो पाण इन खे इन अंदाज़ में बि लिखी सघूं था त स्क्वायर रूट ऐं कहिड़ो अदद हुयो जेको 100 जी ज़रब जो नतीजो बणिजे पियो? सो उहो हुयो 10। 10 खे जॾहिं असां 10 सां ज़रब कंदासीं त 100 ईंदो। सो जॾहिं बि असांजे स्क्वायर रूट जे अंदर जोड़ो ठही वञे साॻे नंबर जो त असां हिकु दफ़ो ॿाहिरि खणी रखंदा आहियूं, छाकाणि त उहो हुन जे बराबरि हूंदो आहे। सो इन जो मतलब स्क्वायर रूट जे अंदर 10 ज़रबिया 10 हुजे त उहो 10 जे बराबरि हूंदो आहे। इन साॻी ॻाल्हि खे पाण हिन अंदाज़ में बि करे सघूं था त जीअं 10 ते सघ ॾियूं पाण ॿिनि जी त इहो बराबरि हूंदो 10 ज़रबिया 10 जे ऐं 10 ज़रबिया 10 बराबरि छाजे थी वेंदो? 10 ज़रबिया 10 बराबरि थी वेंदो 100 जे।